मुल्क में आयल महंगाई की शदीद लहर खिलाफ पीपी शहीद भुट्टो तरफा हैदराबाद में एहतजाज किया वियो। इरफान बग्गी जी रिपोर्ट। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफा मरकज़ी सॾ ते महांगाई पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ SP चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली प्रेस क्लब पहुचण ते पीपी शहीद भुट्टो जे अॻवाननि इरशाद ख़ासकेली, रमज़ान खुमाण, सादुल्ला पहार, हसनैन शाह, अख्तर सांगी, अलीम कुरैशी, ख़ुर्शीद लाशारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल डीज़ल ऐं बिजलीअ जे अघनि में वाध करे अवाम सां सरासर नाइंसाफ़ी कई आहे। हुननि चयो त वधंदड़ महांगाई सबबि अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। अटो, खंड, घी एतिरो हद ताईं वधी वियो आहे जो जेको पहिरीं अटो असांखे तक़रीबन 500 रुपया मिलंदो, 550 रुपया 10 किलो, उहो अटो असांखे मिले थो 800 रुपया 10 किलो। जेको असांखे आयल मिलंदो 450 खां पौणा 500 जो, उहो हींअर 650 खां 700 जो आयल जी थैली थी वियो आहे लीटर जी। हाणे तव्हां पाण ॿुधायो त ग़रीब माण्हू जंहिंजी 10 खां 12 हज़ार पघार आहे, उहो 10 खां 12 हज़ार वारो पंहिंजे घर जे अटे लटे खे मुंहुं ॾे, पंहिंजे घर जे किराए खे मुंहुं ॾे, पंहिंजे बिजली जे मुंहुं ॾे, या पंहिंजी जेका घर जी बीमारी सीमारी आहे उनखे मुंहुं ॾे। ते अवाम हाणे ख़ुदकुशी करण ते अची वई आहे। जंहिं माण्हू जे घर में उनजी कमाई 10,000 हुजे, उहो बिजली जो बिल ॾे या राशन वठे या पंहिंजी बीमारियुनि खे ॾिसे। यकीन कयो असां गलियुनि में सियासत कयूं पिया, ॾिसूं पिया त माण्हू ॾाढा बेहाल लॻा पिया आहिनि। इलाही माण्हू फाका कशी ते अची विया आहिनि, ख़ुदकुशियुनि ते अची विया आहिनि। सो पीपी शहीद भुट्टो जे तरफ़ां सॼी सिंध में मुज़ाहिरा आहिनि। जीअं त गुज़िरियल 18 सालनि खां पाकिस्तान में जेके बि हुकूमतूं आयूं, उन IMF ऐं वर्ल्ड बैंक खां वॾा कर्ज़ वरिता, जेको कर्ज़ जो सूद सां हुजुम तक़रीबन 30,000 अरब रुपयनि ते पुॼी वियो। पर छा थियो त हुकुमरान उन्हनि कर्ज़ खे वठी अवाम जे बुनियादी ऐं इकोलॉजिकल इशूज़ ते ख़र्च कोन कयो, बल्कि उन करप्शन जे नज़र करे छॾियो, जंहिंजे करे अॼु पाकिस्तान में इन्फ्लेशन वधी वियो आहे। ऐं ताज़ो ही हुकूमत जेकी आई आहे, हिन 60 रुपया पेट्रोल ते वधाया। तंहिं करे असांजो मुतालिबो आहे त इन्फ्लेशन ते फ़ौरन क़ाबू करे ऐं अवाम के सब्सिडाइज़ कयो वञे। प्रेस क्लब हैदराबाद ते एहतजाजी मुज़ाहिरे दौरान अॻवाननि मुतालबो कयो त पेट्रोल डीज़ल ऐं बिजली जे अघनि में घटिताई करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे।